अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, सभिनी खे जुमा मुबारक हुजे। ॿ टे ॻाल्हियूं तव्हां सां कंदासीं, पर पहिरियां असांजो हिकु दोस्त आहे जिदे में रहंदो आहे, फैसल भट्टी, जेको सिनेमा में हलाए वेठा आहे, सॼी संगत खे ॾेखारींदो आहे। महिरबानी हुनजी जो एॾो प्यार था कनि असां सां। पाकिस्तान जेको नौशरो फिरोज़ में वेठो आहे, हिन जो यूट्यूब चैनल अथव, हिन जी सपोर्ट कजो। ऐं टिकटॉक बि अथव हिन जो। तव्हांजी महिरबानी थींदी हिन जी सपोर्ट कंदव त लख कुर्ब तव्हांजा। अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त औरत कमज़ोर आहे, पर औरत कमज़ोर न आहे हूंदी, सिर्फ़ु माण्हू चवंदा आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव त दीवारुनि ते, भितियुनि ते, किताबनि में, मोबाइल में इहो ईंदो आहे त मर्दाना कमज़ोरी, यानी की मर्द कमज़ोर आहे न, औरत कमज़ोर न आहे। ऐं अॻे दौर में छा थींदो हुयो, जे अगरि ॿ ॼणा विढ़ंदा त टे उन्हनि खे छॾाईंदो हुओ। वरी अॼुकल्ह जे दौर में छा आहे, अगरि ॿ ॼणा विढ़ंदा टे अचे मोबाइल थो भरे, चए थो मां रिकॉर्डिंग कयां, वरी पोइ हलायां, जीअं मूंखे लाइक़ु ऐं शेयर कनि माण्हू, यानी की छॾाइण वारो को बि कोन्हे को। तव्हां काफ़ी अहिड़ा वाक़िया ॾिठा हूंदा। हिकु अरब मुल्क में जेको त माण्हू वञनि पिया, जेके थींदा आहिनि रिढूं ॿकरियूं चारींदा आहिनि, माण्हू पोइ लॾ लाह करे वेहंदा वेंदा आहिनि। पोइ हिकु जाइ ते वेठा हुया त हुन पंहिंजी ज़ाल खे चयो, चई ॻाल्हि ॿुध, सुबुह जो अमड़ खे हिते फिटी करे हिनखे मानी वग़ैरह ॾिजांइ, ॿ टे ॾींहंनि जी पाणी हिते रखिजांइ, असां सुबुह सवेर सां लॾो खणी तूं हलिया हलंदासीं। बसि अमड़ हिते वेठी हुजे, काॾे कुराड़ी खे असां गिरींदा अथऊं, जाॾे काॾे पाणे कोन को ईंदो हुजे, पाणे अमड़ खे वठी वेंदो हितां। हुनखे पंहिंजी ज़ाल चयो ठीकु आहे। राति उते रहिया। असुर जो जीअं इहे उथिया त हिननि पंहिंजी माउ खे उथारियो कोन, पंहिंजी ज़ाल खे वठी सॼो रिढूं ॿकरियूं पंहिंजियूं काहे ऐं निकिरी पिया, पंहिंजा उठ काहे निकिरी पिया, हल हला पंधु कंदा आया। जॾहिं मंझंदि जो टाइम थियो त हिन पंहिंजे छोकिरे खे सॾु कयो, निंढे खे, त सॾु हिनखे न मिलियो। पंहिंजी ज़ाल खां पुछा कंहिं त काॾे हो, मोर पुटु भला सॾु नथो हुजे, काॾे हलियो वियो आहे, रांदि बि कोन थो खेॾे ॿियनि ॿारनि सां वञी। चई तूं वारो पुटु त कोन्हे को हिते। चई काॾे वियो? चई उनखे त मां फिटी करे आयो, तूं अमड़ वटि। चई अमड़ वटि छो फिटी कईसीं? चई इन करे फिटी करे आयो मां, सुभाणे तूं वारो पुटु इहो वॾो थींदो, उहो बि असां सां ईअं ई कंदो, असांखे बि ईअं झंग में फिटी करे ईंदो, जॾहिं असां कुराड़ा थींदासीं। इन जे करे उनखे फिटी करे आयो, उन में जान छुटे, असां ॿ ईअं ई हुजूं, छड़ा हुजूं, पोइ जिथे मुआसीं तिथे बतासीं। पोइ हिन खे ख़बर भेण हे मां कहिड़ो कहर करे आयो, अमड़ खे मां जबल में फिटी करे आयुसि। पोइ उतां वठी निकितो, हलंदो आहे, अचे ॾिठीं हिन जी अमड़ वेठी आहे उते। उते जाॾो काॾो बघेड़ जेके फिरनि था पिया, हिन जी अमड़ खे लठ हथ में आहे, ऐं हिन जे पुट खे भाकुर में करे उनखे बचाइण जी कोशिशि में लॻी पई आहे। हे बि उते पहुतो, बघड़नि खे त भॼाए छॾियऊं। पोइ पंहिंजी अमड़ खे पेरनि ते किरी पियो, चई अमड़ मूंखे माफ़ु कजांइ, असां तोखे ईअं ई फिटी करे वियासीं, त असां चयो त हाणे तूं कुराड़ी थी वई, बीमार थी रही इन जे करे, पर अॼु तूं मुंहिंजे बचे जी जान बचाए, तूं वॾो अहसान मुंहिंजे मथां कयो, हाणे मूंसां हितां गॾु हल। सो पंहिंजी अमड़ खे वठी वियो। सो दोस्तो, घणा माण्हू पंहिंजी माउनि जो ख़्यालु न आहिनि कंदा, ऐं हुनजी अमड़ हुनजे बचे जो कहिड़ो ख़्यालु पई करे, बघड़नि खे भॼाए पई, हो त फिटी करे हुनखे मरण जे लाइ। त दोस्तो, ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, पर निंढड़ो वीडियो ई भरियोसीं। जेको असांजो दोस्त आहे फैसल भट्टी, महिरबानी हुनजी, जिदे में रहंदो आहे, लख कुर्ब हुननि जा, जो सिनेमा में असांजा विडिया हलाए ऐं सॼी संगत खे ॾेखारनि था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।